उमास यानी अमावस्या। अमावस्या ॾींहुं नो मून डे जेके असां इंग्लिश में चवंदा आहियूं, जंहिं ॾींहुं असांखे चंद्रमा जो दर्शन न थींदो आहे। चवंदा आहिनि कि हिन ॾींहं ते पितरनि जी पूजा अति लाभदायक साबित थींदी आहे। त तव्हां अगरि काई बि वाइट शइ, अच्छी शइ जेके चवंदा आहिनि, खीर हुजे, खंडु हुजे, ब्राह्मण खे दान कंदव त तव्हांजा पितृ तव्हांजे मथां प्रसन्न थींदा आहिनि। अगरि तव्हांजे कुंडली में कालसर्प दोष आहे या पितृ दोष आहे, उमास ॾींहुं पंहिंजे पितरनि जे लाइ कुझु न कुझु दान करण सां हुन दोष जो बि निवारण तव्हांजो थी वेंदो आहे। यादि रखिजो, उमास जे ॾींहं ते शाम जे टाइम ते पिपल जे वण जे हेठां जेको बि ॾीओ ॿारे ईंदो आहे, पंहिंजे पितरनि खे यादि कंदो आहे, त पितृ जेके हिन लोक में न बल्कि परम लोक में आहिनि, हुतां ई हुननि खे आसीस कंदा आहिनि। इहो बि चयो वेंदो आहे कि जेको बि माण्हू या जेको बि घर पंहिंजे पितरनि जी पूजा कंदो आहे या पंहिंजे पितरनि खे यादि करे कुझु दान पुण्य कंदो आहे, उहो घर हमेशा फलियल फुलियल रहंदो आहे ऐं कोई बि दोष या पीड़ा हुननि ते न ईंदी आहे। त तव्हां बि कोशिशि करे उमास ॾींहुं काई न काई वाइट शइ दान कजो ऐं पंहिंजे पितरनि जे निमित्त शाम जे टाइम ते पिपल ते ॾीओ ॿारे अचिजो। त तव्हांखे पंहिंजे पितरनि जी आशीर्वाद मिलंदी ऐं ज़िंदगीअ में बि वाधारो थींदो।